जेडीयू जे रिपोर्टर निसार अहमद सहारण जी रिपोर्ट। काल 11 ॾींहं बि सेवा जे सॾ ते मुलाज़िमनि जे मसइलनि जे हल लाइ सेवा तरफ़ां AC2 जे अॻियां धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई ऐं एहतिजाज कयो वियो, जंहिंमें अॻवान सेवा सदर मोहम्मद अली घांगरो, जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अली रुस्तमानी, इमदाद अली खोसो, यार मोहम्मद लगारी, सोहराब बुरफत, रुस्तम चांडियो, अहमद अली कुंभार ऐं शमून मसीह ॻाल्हाईंदे चयो त असांजा मसइला काफ़ी टाइम खां रहियल आहिनि ऐं असां अॻु में बि 2 दफ़ा एहतिजाज करे चुका आहियूं, पर इंतज़ामिया कूड़ा दिलासा ॾेई असांजा धरणा ख़तमु कराए छॾींदी आहे। हिन भेरे असां नोटिफिकेशन वठण खां सवाइ न उथंदासीं। अॻवाणनि चयो त असांजा मसइला, जंहिंमें प्लाटनि जो मसइलो, रिटायर्ड मुलाज़िमनि जी औलाद खे नौकरियूं न ॾियणु ऐं सिंध यूनिवर्सिटी जे सैनेटरी वर्करनि समेत मालियुनि ऐं बेलदारनि खे प्राइवेट करे ठेके ते ॾिनो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुकूमत तरफ़ां वधायल 15% पघार ऐं रहियल डिफरेंस पघार में शामिल करण ऐं सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जी रहवासियुनि खां गैस ऐं AC जा ॾंड भरे नाजाइज़ वाधू बिल वरिता विया आहिनि, जंहिंजी मुकमल जांच न कई वई आहे ऐं मनपसंद माण्हुनि खे पिणु क्वार्टर अलाट करे रिपेयर बि कराए ॾिना विया आहिनि। इन खां सवाइ DPC में मुख़्तलिफ़ मुलाज़िमनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे, जंहिंमें सिंधालॉजी ऐं प्रेस जे मुलाज़िमनि सां ज़्यादती थी आहे। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ केडरनि जे मुलाज़िमनि, कंप्यूटर ऑपरेटर, टेलीफोन ऑपरेटर, सेमिनार लाइब्रेरियन, अकाउंटेंट असिस्टेंट ऐं रिसेप्शनिस्ट खे ॿियनि यूनिवर्सिटियुनि जी ग्रेड ॾियणु ऐं सपोर्टिंग अलाउंस ॾियणु ऐं हाला जी बस जो मसइलो हल करण समेत केतिरा ई मसइला रहियल आहिनि। इन दौरान जॉइंट एक्शन कमेटी जे अॻवान ऐं सूटा सदर डॉक्टर नेक मोहम्मद शेख, सूटा जनरल सेक्रेटरी डॉक्टर इरफाना मल्हा ऐं ऑफिसर एसोसिएशन जो सदर सैयद सज्जाद अली शाह, जनरल सेक्रेटरी मंज़ूर पंवर ऐं ॿिया उस्तादनि ऐं यूनिवर्सिटी जे ऑफिसरनि पहुची मुलाज़िमनि जे मसइलनि जी हिमायत कंदे चयो त ही मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला आहिनि, जेके इंतिज़ामिया खे हल करणु खपनि ऐं असां हिमायत कयूं था। अॻवाननि चयो त चार्टर ऑफ डिमांड ॾिसी असांजे मसइलनि जा नोटिफिकेशन जारी कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक खे अञा वधायो वेंदो। इरमनाज़, HR JDU न्यूज़, हैदराबाद।